झूलेलाल साईंअ जी हीअ जानकारी ॿारनि खे ज़रूरु ॿुधाइणु खपे। हीअ जानकारी ॿुधण वारे ते ऐं ॿुधाइण वारे ते झूलेलाल साईं जी कृपा पवंदी। 22 सवाल जो सही जवाबु आहे बी। संत श्री रतन राय जी पंहिंजे पुटु साईं झूलेलाल खे रीति अनुसार 1.5 साल में मुनण संस्कार करायो। सवाल 23 कहिड़ी उमिरि में झूलेलाल साईंअ जी शिक्षा लाइ विद्वान पंडित नियुक्त कयो वियो? ए 5, बी 3, सी 7, डी 2। 24 सवाल ॾिसण लाइ सिंधी समाज एकता चैनल खे लाइक शेयर ऐं सब्सक्राइब कजो।